ख़बर शेयर कयूं था ॾेहरकी मां। ॾेहरकी शहर जे वार्ड 13 जे रहवासियुनि जो हिकु कट्ठ थी गुज़रियो, जंहिंमें पिताफ़ी सूमरा, भैया ख़ुश्क मलिक समेत मुख़्तलिफ़ बिरादरनि जे नौजवाननि कूड़ो सूमरो, साजिद मलिक, फ़राज़ सूमरो, इमरान ख़ुश्क, उस्ताद बख़्त पिताफ़ी, जावेद मलिक, नारद भयो समेत दर्जनी नौजवाननि शिरकत कई। उन मौक़े ते कट्ठ खे ख़िताब कंदे जावेद पिताफ़ी ॿिनि चयो त असां सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी में वोट ॾेई वार्ड 13 जी पोलिंग स्टेशन तां कामयाब करायो, पर अब्दुल बारी पिताफ़ी चूंडनि में कामयाब थियण ऐं सूबाई वज़ीर थियण खां पोइ असांजी सार बि न लधी आहे, जंहिं जे करे वार्ड 13 जा रहवासी ड्रेनेज सिस्टम नारका हुअण सबबि नालियुनि जे गंदे पाणी में ॿुॾी रहिया आहिनि, जॾहिं त वार्ड में बिजली पिणु केतिरनि ई महीननि खां ग़ाइब आहे ऐं वार्ड जी घिटियुनि में सफ़ाई लाइ अमिलो पिणु मुक़ररु नाहे। उन्हनि चयो त असां केतिरा ई भेरा सूबाई वज़ीर खे रहवासियुनि सां दरपेश ईंदड़ मसइलनि खां आगाह कयो आहे, पर उन बावजूदि हिन ध्यानु न ॾिनो आहे, जंहिं जे करे असां मजबूर थी नौजवाननि जो कट्ठ घुरायो आहे त जीअं पंहिंजी मदद पाण तहत पंहिंजा मसइला हल करे सघिजनि। हुननि चिताव ॾिनो जेकॾहिं असांजा मसइला हल न थिया ईंदड़ इलेक्शन में पंहिंजो उम्मीदवार बीहारींदासूं।